नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। साईं GM सैद जो पगदार पुट अमीर हैदर शाह 89 सालनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन असां शेयर कंदा पिया आहियूं। साईं GM सैद जो पगदार पुट अमीर हैदर शाह 89 वरनि जी ॼमार में कराची जी निजी अस्पताल में लाॾाणो करे वियो आहे। संदसि मढ़ सन लाइ नियो पियो वञे। साईं अमीर हैदर शाह कराची ख़ानगी अस्पताल में बीमारी सबब दाख़िल हो, जिथे हुन अॼु दम धणी हवाले कयो आहे। ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। साईं GM सैद जो पगदार पुट अमीर हैदर शाह कराची जी ख़ानगी अस्पताल में 89 वरनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कंदा पिया हलूं। GM सैद जो पगदार पुट अमीर हैदर शाह कराची जी ख़ानगी अस्पताल में लाॾाणो करे वियो आहे। अमीर हैदर शाह 89 वरनि जी ॼमार में कराची जी निजी अस्पताल में लाॾाणो करे वियो आहे। संदसि मढ़ कराची खां सन तरफ़ नियो पियो वञे। ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। साईं GM सैद जो पगदार पुट अमीर हैदर शाह 89 वरनि जी ॼमार में कराची जी निजी अस्पताल में लाॾाणो करे वियो आहे। संदसि मढ़ कराची खां सन लाइ रवानो कयो पियो वञे। इन वधीक तफ़सील मालूम कंदासीं जामशोरो मां KTN न्यूज़ जे रिपोर्टर अज़ीम बारिजो खां। जी अज़ीम बारिजो, साईं GM सैद जो पगदार पुट अमीर हैदर शाह लाॾाणो करे वियो आहे, छा तफ़सील आहे? जी मुबशरा बिल्कुल दुख की खबर ॾींदा हलूं नाज़रीन खे त साईं GM सैद जो पगदार पुट सैद अमीर हैदर शाह 89 साल जी ॼमार में कराची जी ख़ानगी अस्पताल में लाॾाणो कयो आहे। संदसि मढ़ जेको कराची खां हिन वक़्तु जेको सन रवानो कयो पियो वञे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त साईं GM सैद जो पगदार पुट SUP सरबराह सैद जलाल महमूद शाह जो सहुरो सैद अमीर हैदर शाह कुछ अरसो बीमार रहण सबब 89 सालनि जी ॼमार में जेको कराची जी ख़ानगी अस्पताल में लाॾाणो करे वियो आहे। सैद अमीर हैदर शाह पोहरनि में 5 पुट ऐं 5 न्याणियूं छॾे वियो। सैद अमीर हैदर शाह जी तस्दीन जेको आहे अॼु सुबुह जो जेको सन में अदा कई वेंदी। मां तव्हांखे ॿुधाईंदोसां त सैद अमीर हैदर शाह जेको 1964 में जेको आज़ाद हैसियत सां इलेक्शन विढ़ियो, अब्दुल हमीद जतोई खे हाराए MNA चूंडियो। उन खां अलावा 1990 धारे में जेको अब्दुल्ला शाह खे हाराए MP चूंडियो। अमीर हैदर शाह जे लाॾाणे ते सन में शहर में जेको ॾुख जी लहर छायल आहे। हिन वक़्तु जेको SUP जा तोड़े GSM जा कारकुन जेको सन शहर में पहुचणु शुरू थियो आहे। मयत जेको कराचीअ खां सन रवानो कयो पियो वञे। जी अज़ीम बारिजो, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ। नाज़रीन अज़ीम बारिजो जामशोर खां असांखे तफ़सील ॾिना आहिनि। साईं GM सैद जो पगदार पुट अमीर हैदर शाह 89 वरनि जी ॼमार में बीमारी सबब लाॾाणो करे वियो आहे। कराची जी ख़ानगी अस्पताल में लाॾाणो करण बैदि संदसि मढ़ जेको आहे उहो संदसि अबाड़े ॻोठ सन ॾांहुं रवानो कयो पियो वञे।